अंग्रेजी जो एन अखर सिंधीअ जे ॿिनि अखरनि नून नथ ऐं नून वण जे लाइ इस्तेमाल थींदी आहे। जीअं नज़ीर, नासिर, निसार, धणी, पाणी, वण। अंग्रेजी जो अखर ओ जो असूल आहे त सिंधी लफ़्ज़ जे अॻियां यानी शुरू में जेकॾहिं अलिफ वाव ओ जो गॾियल आवाज़ हूंदो त उन जे लाइ बि ओ इस्तेमाल थींदो। जहिड़ी तरह ओसलो, ओ मान। ऐं जेकॾहिं सिंधी लफ़्ज़ जे विच में वाव आहे त उन जे लाइ बि ओ इस्तेमाल थींदो। और, चोर। ऐं सिंधी लफ़्ज़ जे आख़िर में वाव आहे त उन जे लाइ बि ओ इस्तेमाल थींदो। वाड़ो, कारो। अंग्रेजी जो पी अखर सिंधीअ जे हिकु अखर ते पद जे लाइ इस्तेमाल थींदो आहे। परवीन, परवेज़, पीरल। अंग्रेजीअ जो आर अखर सिंधीअ जे ॿिनि अखरनि रे, रेल ऐं रे, माड़ी जे लाइ इस्तेमाल थींदो आहे। रहमान, रहीम, राजा। जाड़ो, जाड़ल, ॾाढ़ो। अंग्रेजी जो एस अखर सिंधीअ जे टिनि अखरनि सीन, सीटी, साद, सूफ़, से, समर जे लाइ इस्तेमाल थींदो आहे। सुलेमान, सलीम, साजिद। सफ़िया, सोफिया, सफ़दर। समरीन, सरवत, समर। अंग्रेजी जो टी अखर सिंधीअ जे टिनि अखरनि टे तारो, तोए तोतो, टे टोपी जे लाइ इस्तेमाल थींदो आहे। तनवीर, तारड़, तारो, ताहिर, तारिक, तुफ़ैल, टमाटो, टोपी, टांगो। अंग्रेजी जो एक्स अखर सिर्फ़ पंहिंजा ॿ आवाज़ ॾींदो आहे अंग्रेजी लिटरेचर जे अंदरि, अंग्रेजी अल्फाज़ खे पढ़ण जे दौरान। जॾहिं एक्स खां पोइ ए, ई, आई, ओ, यू ऐं वाई मीन्स पंहिंजो वाविल प्लस में वाई इस्तेमाल थियल हूंदी त उते एक्स पंहिंजो आवाज़ ज़े में ॾींदी। ज़े, ये, ज़बर, ज़े। जीअं एग्ज़ैम्पल आहे, एग्ज़र्टा, एग्ज़ाइला, बुज़म्मा, लग्ज़रिया, पेराज़ियम। ऐं जेकॾहिं एक्स जे अखर खां बाद में कॉन्सोनेंट्स आहिनि त उन सूरत में एक्स पंहिंजो आवाज़ पाण वांगुरु यानी एक्स में ॾींदी। एक्स साइज़, एक्स हेड, एक्सल, एक्स मॉस, एक्स रे, एक्सट्रीम, एक्सप्लेन। अंग्रेजी जो अखर ज़ेड सिंधीअ जे चइनि अखरनि ज़ौद ज़ईफ़, ज़े ज़ंजीर, ज़ाल ज़रो, ज़े ज़ालिम जे लाइ इस्तेमाल थींदो आहे। ज़मीर, ज़हीर, ज़ाहिद, ज़रीना, ज़ैना, ज़ीशान, ज़ाकिर, ज़फ़र, ज़हूर।